तुझी धीअ कम ही अहिड़ो कयो आ, मूंखे त सफ़ा ॾेजारे छॾे। तूं पाण ॿुधाए ईअं को कंदो आ? हाणे मूंखे एतिरो शर्मिंदो न कर। मां पंहिंजी धीअ जे कए जी तोखां माफ़ी थी वठां। अदी ॾिस न, खानू शानूअ जो मंगींदो आहे, इन जे करे हूअ बर्दाश्त न करे सघी। हूअ पंहिंजे दिल जे हथां मजबूर हुई। अदी सोनी, जेकॾहिं मुंहिंजी शानू जी जाइ ते एतिरे प्यार करण वारी का ॿी मंगेदी बि हुजे हा न, त उहा बि ईअं ई करे हा जीअं मुंहिंजी शानूअ कयो। मुंहिंजी शानू त अञा बि तुंहिंजे पुट जे मथां सिर थी ॾे। जंहिं हाल में मां पंहिंजी शानू खे घर छॾे आई आहियां न, तूं भेण आई त मूंखां ॾिठो कोन पियो थे। तुंहिंजी धीअ गुलाबू उहा उन वटि वेठी आहे, उनखे दिलासा पई ॾे, उनखे परचाए पई। हा दी, जेकॾहिं तोखे यकीन न अचे न त पंहिंजी धीअ गुलाबू खे घुराए उन खां तूं पुछी सघीं थी। अदी, न त ॿीहर मां तुंहिंजे दर ते न अचां हा। मूंखां पंहिंजी धीअ जो दुख बर्दाश्त नथो थिए। अदी सोनी, मां तुंहिंजे आॾो हथ थी ॿधां, मुंहिंजी हीअ झोली ख़ाली न मोटा। ही तूं छा पई करीं? अलाह तुंहिंजी ॿुधी आहे, ऐं तुंहिंजी धीअ खे सुठो रिश्तो बि मिली वियो आहे। अदी सोनी, हाणे तूं बि मुंहिंजी झोली भर, हिकु दफ़ो मूंसां वरी रिश्तो गंढ, भेण थी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।